अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मूंसे ॾिठा माए जिनीअ ॾिठो पिरीअ खे, तिनीअ संधी काय करे न सघां ॻाल्हिड़ी। भलारे भिटतणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधी पियो उन्हनि मिणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 25 अप्रैल 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। अॼु मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी वरसी मल्हाई पई वञे। सोच वीचार जे सफ़र में अॼु असीं भेटाउनि जा गुलाब आछींदासीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद खे। धरती जे नसीबनि में कॾहिं कॾहिं के अहिड़ा अमुल इंसान बि ईंदा आहिनि जेके क़ौमनि खे जीआरे वेंदा आहिनि। सिंध धरती बि उहा ख़ुशनसीब धरती आहे जंहिंखे मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जहिड़ो रहबर बि मिलियो त रहनुमा बि मिलियो, जंहिं सिंधी क़ौम जी बका लाइ वॾी जदोजहद कई। हिकिड़ो बिलावल हो घाणे में कटिजी मुओ, हिकिड़ो सैयद जंहिंजी पुॼाणी ना वांगुरु सैयद जे फ़िक्र जी पुॼाणी अॼु बि कोन्हे। उहो मर्द कलिंदर हो जंहिं सारी सभ जमार जदोजहद कंदे बि गुज़ारी त नज़रबंदी में बि गुज़ारी। इहो मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जो नज़रियो आहे जो अॼु बि ॻाढ़ो झंडो घर घर में झूले थो ऐं सिंध जो माण्हू माण्हू सुजागी जा सॾ वरनाए थो। सिंध जे मुहबे वतन क़ौमी अॻवान आलिम अदीब साईं GM सैद जो शुमार 20वीं सदी जे सिंध ऐं निढे खंड जे अहम क़ौमी सियासतदाननि में थिए थो। साईं GM सैद जो पूरो नालो त सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह हो, पर हुन GM सैद जे नाले सां सुञाणप माणी। साईं GM सैद सन शहर में 17 जनवरी 1904 ते सैयद मोहम्मद शाह जे घर में जनमु वरितो। हू अञा 16 महीननि जो मस थियो त संस वालिद ख़ानदानी झेड़े जे करे पहिरीं नवंबर 1905 ते शहीद थियो। संदसि वॾे भाउ सैयद अहमद शाह 11 महीननि खां पोइ 29 नवंबर 1906 ते वफ़ात कई, जंहिंखां पोइ हिन निढड़े सैद खां सवाइ सॼे कुटुंब में को बि मर्द माण्हू न बचियो हो जेको संदन संभाल करे। उन करे हिन जी संभाल संस टिन पुफियुनि, 2 माइरनि ऐं ॾाॾी कई। ख़ानदान में मिल्कियत जी संभाल को बि मर्द न हुअण करे संदसि सॼी मिल्कियत उन वक़्त जे डिप्टी कलेक्टर मिर्ज़ा कलीच बेग जी कोशिशनि सां कोर्ट ऑफ वार्ड्स जी संभाल हेठि 1905 खां 1921 ताईं रही, जितां गुज़र मुआश लाइ मामूली रक़म मिलण सबबि अक्सर कारा कमदार ऐं नौकर कमु करणु छॾे विया। सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह जे ख़ानदानी सूरतहाल ॾिसंदे निढड़े हूंदे ई शादी अज़ीज़नि मां सैयद मीर हसन शाह भाणोठी जी न्याणी बीबी मरियम सां 20 अप्रैल 1910 ते 56 सालनि जी उमिरि में कराई वई। उन वक़्तु संस बीबी जी उमिरि 9 साल हुई। GM सैद खे 1 जुलाई 1910 ते प्राइमरी स्कूल सन में पढ़ण लाइ विहारियो वियो, जितां हूअ 12 पढ़ियो। उन खां पोइ सन जे मुला मकतब में काज़ी फ़क़ीर मोहम्मद वटि पढ़ण लाइ विहारियो वियो, पर थोरे वक़्त बाद जनवरी 1913 में ॿीहर सिंधी स्कूल सन में मास्तर धरमदास भाॻूमल वटि पढ़ण लाइ विहारियो वियो। उन बाद मास्तर रेवाचंद वटि पढ़ियो, जितां 4 दर्जा पढ़ण बाद हेड मास्तर वसणमल बालचंद वटि 5 दर्जा पास करे 6 में आयो। शहर में वधीक तालीम जो इंतज़ाम न हुअण करे आख़ूंद मियाँ समन वल्द महबूब मेमण वटि क़ुरान शरीफ़ ऐं नाज़रा पढ़णु वेठो। उन सां गॾु फ़ारसी अरबी जी तालीम मौलवी मोहम्मद हाशिम अहमद मेमण सन वारे वटि वरिताईं। उन दौरान मियाँ हामिद अली मेमण हालाई वारे वटि सन में 1.5 साल ताईं अंग्रेज़ी पढ़ियो ऐं कुझु वक़्तु मास्तर नारायण दास वटि बि अंग्रेज़ी पढ़ियो।
साईं GM सैयद निढड़ी उमिरि में ई ॻोठ में अरबी फ़ारसी मदरसे जो बुनियादु विझरायो त जीअं संदसि साथी बि साणुस गॾिजी पढ़ी सघनि। मदरसे में मौलवी मोहम्मद सियाल दादू वारे वटि पढ़ियो ऐं पोइ कोशिशि करे सन में 3 दर्जा अंग्रेज़ी पढ़ाइण जो इंतज़ामु करायई। उन मां मालूम थिए थो त हुन में निढपिण खां वठी समाजी ख़िदमत ऐं तालीम लाइ वॾो चाह हो। साईं GM सैयद 15 सालनि जी उमिरि में 1919 खां पंहिंजी समाजी ऐं सियासी ज़िंदगी जी शुरूआति कई। सभ खां अॻु हुन सन शहर में हिकु समाजी अंजमन अल मुस्लिमीन नाले क़ाइमु करे ॻोठ ऐं भरपासे में समाजी सुधारनि जा कम शुरू कया। माण्हुनि खे वापार ॾांहुं माइल कयो ऐं पुलिस बदिरां ओताकनि ऐं मस्जिदनि में समाजी फ़ैसिलनि जो रिवाज विधो। 7, 8, 9 फेबरवरी 1920 ते लाड़काणे शहर में पीर तुराब अली शाह ऐं जान मोहम्मद जुणेजे जे कोशिशनि सां सिंध ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंजी सदारत पीर रशदुल्ला शाह झंडे वारे कई, जंहिंमें मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना शौकत अली ऐं ॿिया अॻवान पिणु आया। साईं GM सैयद बि उन इजलास में मखदूम मोइनुद्दीन ऐं सैयद असदुल्ला शाह टिखड़ाई सां गॾिजी शरीक थियो। कॉन्फ्रेंस खां मोटण बाद सन शहर में 17 मार्च 1920 ते हकीम फ़तह मोहम्मद सेवाणी जी सदारत में ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस कोठायाई, जंहिंमें शेख अब्दुल मजीद सिंधी, शेख नूर मोहम्मद, शेख अब्दुल अज़ीज़ सखर वारो, मौलवी मोहम्मद सलेमान थरड़ी मोहब्बत वारो ऐं ॿिया अॻवान शरीक थिया। कॉन्फ्रेंस खां अॻु अंग्रेज़ कमिश्नर मिस्टर टॉम्स नाराज़गी जो इज़हार कंदे खेसि चवाए मोकिलियो त हूअ हिन निढी उमिरि में सियासत में न घिड़े ऐं कॉन्फ्रेंस मुलतवी कराए। ॿी सूरत में संस ज़मीन कोर्ट ऑफ वार्ड्स में हुअण करे खेसि मिलंदड़ रक़म बंदि कई वेंदी, पर GM सैयद इनकार कयो ऐं कॉन्फ्रेंस कोठायाई, जंहिंमें केतिरनि मक़ामी ज़िमीदारनि कमिश्नरी दरबार जे कुर्सियुनि छॾण जो ऐलान कयो ऐं तुर्कनि जी हिमायत में ठहराव पास कया। हुन 19 मार्च ते तुर्कनि सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सॼी सिंध वांगुरु सन शहर में बि मुकमिल हड़ताल कराई। उनखां पोइ हुन 25 मार्च 1920 ते मखदूम बिलावल जी दरगाह ते सॾायल ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस में बि शिरकत कई। साईं GM सैयद जी महात्मा गांधी सां 27 अप्रैल 1921 ते सन रेलवे स्टेशन ते मुलाक़ात थी, जॾहिं गांधी जी हैदराबाद खां दादू वञी रहियो हो। 19 मई 1921 खां हुन खादी जा कपिड़ा पाइण शुरू कया ऐं शहर में खादी तयारु करण जा आॾाणा क़ाइमु करायई। हूअ मुसलसल सियासी समाजी तौरु सरगर्म रहियो। साईं GM सैयद 1926 में सेठ हाजी अब्दुल्ला हारून खे हिंदुस्तान जी मरकज़ी असेंबली में सिंध मां मेंबर चूंडाइण में बि मदद कई। 1927 खां हुन सन शहर में शाह हैदर सनाई जे सालियाने मेले ते आम माण्हुनि जी तालीम ऐं समाजी सुधारे लाइ कॉन्फ्रेंसन सॾाइण जो रिवाज विधो, जिन में वक़्त जा वॾा आलिम शरीक थींदा हुआ। उहो सिलसिलो 1929 ताईं हलियो, जंहिंखां पोइ उनखे मीरान मोहम्मद शाह जे मशवरे सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जे मेले ते 1930 खां तब्दील कयो वियो, जंहिं अॻिते हली भिट शाह सक़ाफ़ती मर्कज़ जी सूरत इख़्तियार कई। साईं GM सैयद सिंध जी बम्बई खां जुदाई जी कॉन्फ्रेंस में बि सरगर्मी सां हिसो वरितो। सियासी तौरु इंतहाई सरगर्म रहंदड़ साईं GM सैयद पाकिस्तान जे ठहिण खां पोइ सिंध जी आशिकी जे एवज़ ज़ुल्म ऐं ॾाढ बि बर्दाश्त कयो। हुन परेशानियुनि तकलीफ़ुनि खे मुस्कुराईंदे मुंहुं ॾिनो। साईं GM सैयद 17 जनवरी 1972 ते सिंध जे क़ौमी आजपे जो तस्वर ॾिनो। साईं GM सैयद घणो वक़्तु नज़रबंदी में गुज़ारियो। पाकिस्तान ठहिण खां पोइ 1948 में कराची सिंध खां धार करे मर्कज़ हवाले करण जी साज़िश थी। उन वक़्तु खोड़ो सिंध जो वॾो वज़ीर ऐं मुस्लिम लीग जो सदर हो, जंहिं कराची खे मर्कज़ जे हवाले करण खे इनकार कयो। उन ते सर ग़ुलाम हुसैन मर्कज़ी सरकार जे हुकुम ते खोड़े जी वज़ारत खे डिसमिस करे पीर इलाही बख़्श खे वज़ीर आला कयो। अहिड़ी तरह कराची मर्कज़ जे हवाले थी वई। GM सैयद कराची मर्कज़ जे हवाले करण ख़िलाफ़ आवाज़ उथारियो त उनखे सन में 3 महीननि लाइ नज़रबंदि कयो वियो।
1948 में GM सैयद पाकिस्तान जी तरक़ी पसंद सियासतदाननि सां गॾिजी पाकिस्तान नेशनल पार्टी ठाही, जंहिंजो सदर ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान खे चूंडियो वियो। थोरे ई वक़्त खां पोइ जॾहिं GM सैयद जी दरख़्वास्त इलेक्शन ट्रिब्यूनल जे फ़ैसिले मूजिबि पीर इलाही बख़्श वज़ीर अला तां ख़ारिज थियो ऐं काज़ी मोहम्मद अकबर जी इलेक्शन बि रद्द थी, उनखां पोइ सिंध में कई वज़ारतूं डठियूं ऐं ठहियूं। 1952 में वियना कॉन्फ्रेंस में GM सैयद पाकिस्तान ख़िते जे इम्कानी हालतुनि जो दुरुस्त अंदाज़ो लॻाईंदे मज़हबी कट्टरपणे मुलायत जे ज़ोर वठण जो ख़दशो ॾेखारियो हो। अॼु 21वीं सदी में इहो साबित थी चुको आहे त पाकिस्तान मज़हबी कट्टरपणे ऐं दहशतगर्दी जो गढ़ बणिजी चुको आहे। वन यूनिट ख़िलाफ़ जॾहिं जदोजहद हली रही हुई तॾहिं 8 अक्टूबर 1958 ते पूरे पाकिस्तान में मार्शल लॉ लागू करे असेंबलियूं ख़तमु कयूं वियूं। GM सैयद ऐं नेशनल अवामी पार्टी जे लीडरनि खे जेल में उमाड़ियो वियो। GM सैयद पोइ 1960 ताईं जेल में रहियो। उनखां पोइ सिहत जी ख़राबी जे करे खेसि मार्च 1966 ताईं सन में नज़रबंद रखियो वियो। नज़रबंदी जो फ़ाइदो वठंदे GM सैयद मुतालियो जारी रखियो। बरे सग़ीर दुनिया ऐं सिंध जी सियासत शख़्सियत, अंग्रेज़ साम्राज खां आज़ादी, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे क़याम, संदन जदोजहद, सिंध जी बम्बई खां आज़ादी, वन यूनिट ऐं क़याम पाकिस्तान बाद सिंध खे पहुतल नुक़साननि ऐं ॿियनि मौज़ूअनि ते केतिरा ई किताब लिखिया। नज़रबंदी मां आज़ादु थियण बाद GM सैयद जून 1966 में सिहत जी ख़राबी ऐं ॿियनि सबबनि करे सियासत खां किनारा कशी जो ऐलान करे बज़्म सूफ़िया सिंध जो बुनियादु विझी सिंध जे क़ौमपरस्त ऐं तरक़ी पसंद अदीबनि ऐं सियासी कारकुननि खे साण खणी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कॉन्फ्रेंसूं कोठायूं। 4 मार्च 1967 जे क़ौमी वाक़े खां पोइ सिंध में क़ौमी तहरीक खे हिकु भेरो ॿीहर वधंदो ॾिसी ऐं GM सैयद जी तहरीक खे ख़तरनाक सम्झी अयूबी आमरित GM सैयद खे जुलाई 1967 जी शुरूआति खां 1968 जे आख़िर ताईं वरी नज़रबंद कयो। उन नज़रबंदी खे GM सैयद कोर्ट में चैलेंज कंदे बयानु ॾिनो त हू अमली सियासत खां अलॻि आहे, पर खेसि वन यूनिट जी मुखालफ़त सबबु नज़रबंद कयो वियो आहे। 1 मार्च 1969 ते GM सैयद खे आज़ादु कयो वियो। हुन वन यूनिट मुखालफ़ दोस्तनि ऐं कारकुननि सां राब्ता कया ऐं 9 मार्च 1969 ते हिकु नई सियासी जमायत सिंध मुतहदा मुहाज़ क़ाइमु कयाई। 10 अगस्त 1969 ते बंगाल जे क़ौमी अॻुवान शेख मुजीबुर रहमान खे कराची घुराए आजियाणो ॾिनाई ऐं सिंध, बंगाल ऐं ॿियनि क़ौमनि जे वतननि बाबति तारीख़ी सपासनामो पढ़ियाई। ईअं वन यूनिट जी तहरीक ज़ोर पकड़ियो। ॿिए तरफ़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी अवामी तहरीक ऐं GM सैयद जी क़ौमी तहरीक आॾो फील्ड मार्शल अयूब ख़ान गोॾा खोड़िया। मुल्क जूं वाॻूं जनरल यहया ख़ान संभालियूं ऐं हुन क़ौमी दॿाउ हेठि 1 जुलाई 1970 ते वन यूनिट टोड़ियो ऐं सूबनि खे हिकु भेरो वरी वन यूनिट खां अॻुवारी हैसियत हासिल थी। सॼी सबजमार मुतहरिक रहंदड़ साईं GM सैयद 17 मार्च 1995 खां पोइ तबियत ख़राब हुअण सबबि जनाह इस्पताल में नज़रबंदी दौरान इलाज हेठि रहियो। 25 अप्रैल 1995 जो राति जो देरि सां साईं GM सैयद पंहिंजो दम धणी हवाले कयो। सुबुह ताईं लखे माण्हू सन पहुची विया। 25 अप्रैल ते लखे सोगवारनि जी मौजूदगी में सैयद खे सन जे आबाई क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। संदसि तदफ़ीन वक़्तु क़ुरान पाक, इंजील, तौरेत, गीता ऐं शाह जे रिसाले जो विर्द थींदो रहियो ऐं उन विर्द दौरान सिंध जी तारीख़ जे हिन अज़ीम शख़्सियत खे मिटी माउ हवाले कयो वियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। बिल्कुलु इहा ॻाल्हि बि दुरुस्त आहे जीअं न्याज़ पंवर लिखियो, सैयद तुंहिंजे वञण खां पोइ असांजा हाल साॻूणा, समूरा ख़्वाब साॻूणा, समूरा ख़्याल साॻूणा। अञा ताईं उहो ई ॾूर राकासनि जो पहिरो आहे, अञा ताईं अखियुनि में लुड़क साॻिया साॻियो चहिरो आहे, अञा ताईं उहो ई फट सीने मंझि गहिरो आहे। अञा ताईं असांजा हाल थिया बेहाल साॻूणा,
लही विया केतिरा पटका लथियूं पोतियूं थियूं दाहूं अंदर जे खूह में घुटिजी वियूं बेमौत सबाहूं अॻे 3-4 रस्ता हा अॼु 3-4 सोराहूं असांजे लीडरनि जी लीडरी जा भाल सागूणा सैयद तुंहिंजे वञण खां पोइ असांजा हाल सागूणा समूरा ख़्वाब सागूणा समूरा ख़्याल सागूणा। प्रोग्राम सोच वीचार जे हिन सफ़र में असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं GM सैयद खे। मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं GM सैयद खे भेटा पेश कंदे नामियारे शाइर मज़हर लगारी लिखियो। गुल अकेला हूंदा आहिनि पर एतिरा अकेला न जेतिरी हिन दुनिया में ख़ुशबू अकेली हूंदी आहे। ख़ुशबू जो ॿियो को जोड़ जस कोन्हे ऐं उहे सभु शयूं ऐं वजूद जेके एतिरा अकेला हुजनि था तिन खे सलेब ते चाढ़ण जी ज़रूरत ई कान्हे। उहे पंहिंजे अकेलाइनि जे सलेब ते चढ़ियल हुजनि था। GM सैयद फूल कोन हो GM सैयद ख़ुशबू हो तंहिं करे हिन बेरहम देस में हूअ कंहिं ॿिए पाण जहिड़े वजूद वांगुर ई अकेलो हो। के माण्हू तहज़ीब जे पाणी जो फुड़ो बणजण खां रहिजी वेंदा आहिनि हू त माक जा उहे फुड़ा हूंदा आहिनि जिन खे संदन क़िस्मतूं कंहिं गुलाब जे गुल ते कोन आणे उछलींदियूं आहिनि पर हू सहरा में कंहिं कंडे ते अची किरंदा आहिनि। GM सैयद माक जो उहो फुड़ो बि हो। GM सैयद सिंध जे सचे ऐं हक़ीक़ी तारीख़ जी अखियुनि मां लड़ी आयल लुड़क हो ऐं उहो लुड़क जेको कॾहिं हुन जे अंदर जे अखियुनि मां बि कोन लड़ियो त में हुन समुंड ते ॾिठा हूअ उन समुंड में तूफ़ान आणण जो तहियो कयो वेठो हो। GM सैयद खे हुन जा नादान दोस्त सम्झी बि कोन सघिया ऐं हूअ उन्हनि में अकेलो रहियो। हूअ पंहिंजे भर पासे माण्हुनि जे हिकु वॾे कच्छ जे ऋण में अकेलो गुलाब हो अकेली ख़ुशबू हो जंहिंजो अहसासु माण्हुनि खे रुॻो उन हद ताईं हो जो हू इहो सोचींदा हुआ त हीअ शख़्स कुझु न कुझु आहे ज़रूरु पर छा आहे इहो नथा ॼाणूं। हुन जो वक़्तु कीअं गुज़रंदो हो शेख अयाज़ जे शहर जी शाहिदीअ वारियूं था हीअ अणॼाण ॼाणूं ही बेसम्झ सम्झूं भरी बज़म में मूं अकेलो गुज़ारियो। हुन वटि भरी बज़म हुई जंहिंमें ख़ुदा जी ख़ल्क़ हुन सां पंहिंजी मुहबत ऐं अक़ीदत हुजण जी दावेदार हुई। हूअ रेशमी रुमाल में वेढ़ियल नफ़रतनि जे आस पास रहियो ऐं उहो ई थी नथो सघे त हू हुन ॻाल्हि खां बेख़बर रहियो हुजे। हुनखे शदीद अहसासु हो त हुन जा दुश्मन दानाव आहिनि। हूअ ठेठ सिंधी हवाले सां मुड़ुस जो पुटु हो तंहिं करे हुन दुश्मननि जी इज़त थिए कई। हुन जी अकेलाई सियासत जे गोरख धंधे खां अॻे हुन जो आइनो बणिजी वई हुई। हुन पाण खे सुञातो ऐं पंहिंजी समूरी पाण पणी हुन जी शख़्सियत हुन ॿार वारी ठाहे छॾी जेको रूठल हो जेको पंहिंजे भर पासे खां रूठल हो। उन कैफ़ियत में हुन ते हुजण ऐं न हुजण जे इसरार हिकु हिकु करे खुलंदा विया। हुन जी तरबियत हुन जी अकेलाई कई। हुन खे हुन जे रुसा में पढ़ायो। हू तसौफ़ जे बर्फ़ पोश वादियुनि में हलियो वियो ऐं जॾहिं मौसमूं मटिजी वियूं ऐं हुन जे अंदर जी बर्फ़ जॾहिं ॻरी त हुन जे रवैयनि जो जे मानसरूर ढंढ मां कई दरिया वर वकड़ खाए निकिता। उन्हनि मां हिकिड़ो दरिया पंहिंजे गुस्से तलातम सां वही आयो। उहो दरिया ख़ुदि सर हो। हू रिवायती दरबार जे कूड़े ठठ ठांगुर ऐं कूड़नि बादशाहनि ऐं वज़ीरनि लाइ बेअदब हो। हू ज़माने जे माण्हू जे रीतनि ऐं रिवायतनि जो गुस्ताख़ माण्हू हो। हुन हिकु अजीब शान सां उहे रिवायतूं टोड़े ख़ुदि सरियूं गुस्ताखियूं ऐं बेअदबियूं कयूं त ज़माने जे दरबार में ज़िलतनि जा पहरेदार होश मां निकिरी विया। हुन जे तारूं ते तरारूं रखियूं वियूं। हुन पंहिंजे कुफर तां हथु न खयो ऐं तरारनि जी नोक हुन सॼी ज़िंदगी पंहिंजी निड़ी ते महसूसु कई ऐं जीअं जीअं उहे खेसि वधीक चुभंदियूं थिए वियूं हुन जो घाट ऊचो थींदो पिए वियो। हुन सरमदी रिवायतनि ऐं इश्क जी शरीयत खे पढ़ियो त हो पर हाणे हूअ उन्हनि जी दज़ छंडे नयनि रिवायतुनि सां मक़तल खे मुंहुं मुक़ाबिल थियो। हुनखे ख़बर हुई त बेमौत मरण ऐं तोलाए कुसण छा थींदो आहे। ज़माने हुन जे रूह जे रगनि जी सघ जा ग़लति अंदाज़ा लॻाया ऐं जॾहिं को बि हुनखे डाहे न सघियो त तगलुक हाउस खां वठी इक़्तिदारी कोहिड़े में वरितल शहर इस्लामाबाद ताईं अलाए केतिरियूं कुर्सियूं लुॾी वियूं। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नामियारे सहाफ़ी नेमत खोड़े लिखियो। अॼु सिंध जे जदीद क़ौमी फ़िक्र जे बानी साईं GM सैयद जी 8वीं वरसी जो ॾींहुं आहे। हुन जी ज़िंदगी में केतिरा ई लाहा चाढ़ा आया
ऐं हुन जी सियासत जा बि मुख़्तलिफ़ दौर आहिनि, पर हिकु ॻाल्हि तय ऐं सिंध जे सियासी रिकॉर्ड जो हिसो सम्झी वेंदी आहे त हुन कॾहिं बि गैर असूली वारी सियासत न कई। बकौल हुनजे त सियासी शऊर सही नमूने सामाड़ियल न हुजण करे संस खां के ख़ताऊं थी वियूं, उन्हनि जो बि हुन खुलियल दिलि सां एतिराफ़ ऐं ऐलान कयो। साईं GM सैयद जो सिंध ॻाल्हाए थी किताब जो वर्क अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां भरियो पियो आहे। सिंध जे हक़नि जे ठोस लफ़्ज़नि में ॻाल्हि करण ते हुन मथां केतिरा इल्ज़ाम हया विया, पर GM सैयद सदाईं इल्ज़ाम हणंदड़नि खां इलाज़ कंदो रहियो त अव्हां जेके मूं मथां इल्ज़ाम हया आहिनि उन जे ॾोह में मूंखे कोर्ट में बि त पेश कयो। उन हूंदे बि कॾहिं खेसि अदालत में न आंदो वियो ऐं पोइ हुन पंहिंजे अंदर जी बाहि कढण लाइ सिंध ॻाल्हाए थी जहिड़ो किताबु लिखियो, जेको हुनजो अदालती बयानु आहे ऐं जंहिंमें हुन सिंध सां बेपनाह मुहबत जे ॾोह जो वॾी ख़ुशी सां एतिराफ़ कयो आहे। ईअं खणी चइजे त वधाउ कोन थींदो त साईं GM सैयद सिंध जे दर्द जी दवा दरियाफ़्त कई, पर हाणे मसइलो उन दवा जे हासिलात ऐं उनखां पोइ इस्तेमाल जो आहे, जेको अॼु ताईं थी न सघियो आहे। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद खे भेटा पेश कंदे ज़ुल्फ़कार सेठार लिखियो, हुन जी शख़्सियत जा सभु पासा एतिरा ई उन्हा आहिनि जेतिरो संदसि सिंध सां इश्क़ गहरो हो। लिखण जे हवाले सां 50 खां वधीक तहक़ीक़ी किताब जो लेखक, प्रैक्टिकल सियासत में हरदम हशाश बशाश, इश्क़ में दियारे दिल ऐं दास्तान मुहबत जहिड़ो किताब ॾींदड़, तहक़ीक़ में पैगाम लतीफ़ जहिड़े शाहकार किताब जो लेखक, हर ॻाल्हि दलीलनि सां कंदड़ ऐं मज़हबी इंतापसंदी जे ख़तरनि खां कई ॾहाका अॻु ख़बरदार कंदड़ GM सैयद न हो त भला केरु हो। ठीकु आहे, संदसि सियासी नज़रिए जी विरासत संदसि सियासी पोइलॻनि जे खाने में था रखूं, पर छा सिंध यूनिवर्सिटी खां वठी सिंधी अदबी बोर्ड ताईं, सिंध जी बम्बई खां अलहदगीअ खां वन यूनिट जे टुटण ताईं वारी जदोजहद ऐं सिंध जे हक़नि लाइ 3 ॾहाकनि जे क़ैद वारी विरासत न रुॻो संदसि पार्टी ऐं ख़ानदान जो हक़ु आहे। सिंधी हुजण जी सुञाणप ते फ़ख़्रु लाइ उत्साहींदड़ GM सैयद जो सिंधी माण्हुनि ते को बि हक़ु न आहे। हीअ कंहिं ख़ासि तबिके मख़सूस माण्हुनि लाइ त कोन पतोड़ींदो रहियो। हुन सदाईं सॼी सिंध, सभिनि सिंधियुनि ऐं सॼे आलमी इंसानी जे हक़नि ऐं अमन शांती लाइ आवाज़ु उथारियो हो। जॾहिं को बि सिंधी GM सैयद जी सॼी जदोजहद खां लातालुक़ रही नथो सघे, पोइ उहा ॻाल्हि मञण में असांखे वेरम छो थी लॻे त हू ई असांजो क़ौमी अॻवान ऐं रहनुमा हो। MH पहवर पंहिंजे सारोड़ियुनि में लिखे थो त जॾहिं साईं GM सैयद खे 1940 में तालीम जो कलमदान ॾिनो वियो त साईं GM सैयद ॿियनि वरनि कमनि खां सवाइ 2 अहिड़ा कम कया जिन जा नतीजा देर पा हुआ। जिन स्कूलनि में ख़ाकी शर्ट ऐं नकर जो यूनिफॉर्म राइज कयो ऐं स्कूलनि में मौसीक़ी जा क्लास शुरू कराइण खां सवाइ ड्रामनि ऐं थिएटर लाइ उस्ताद मुक़ररु कयाई। जेतोणीकि उन वक़्तु कुझु नीगरनि टंगूं कपिड़नि खां आजूं हुजण ते उन सिस्टम ख़िलाफ़ु शागिर्दनि तनज़िया शाइरी बि कई, पर तुरत उन जी मोट में अहिड़ा नज़म बि सरजाया विया जंहिंजो मफ़हूम इहो थिए निकितो त उन यूनिफॉर्म में अमीर माण्हुनि खे रेशमी कपिड़नि जी निमाइश करण जो मौक़ो नथो मिले ऐं ग़रीबनि ते चतियूं लॻल कपिड़ा पाइण जो दॿाउ न आहे। ब्राह्मण, शूदर, मुस्लमान, ईसाई, पारसी, सैयद, हारी ऐं बागड़ी सभु हिकु जहिड़ा था लॻनि। मौसीक़ी जे क्लासनि ऐं ड्रामनि तोड़े थिएटर जो फ़न सेखारींदड़ उस्तादनि जी अहमियत जो अंदाज़ो सिंधियुनि खे तॾहिं थियो जॾहिं टेलीविज़न ऐं रेडियो अची पहुता ऐं सिंधियुनि में टैलेंट जी खोट महसूसु थी। उहा केॾी न असांजी बदनसीबी चइजे जो जिन शोबे जी अहमियत जो अंदाज़ो सैयद 1940 में लॻाए अॻुवाट तदारक जो बंदोबस्तु कयो, असीं अॼु ताईं उहो रहियल कम बि न करे सघिया आहियूं। क़ौमपरस्त अॻवान डॉक्टर मीर आलम मरी लिखियो, साईं GM सैयद 25 अप्रैल 1995 ते असीरी जी हालत में वफ़ात कई। साईं GM सैयद खे इंसानी हक़नि जी आलमी तनज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल तरफ़ां ज़मीर जो क़ैदी क़रार ॾिनो वियो। सैयद दुनिया जे उन्हनि चंद मुदबर सियासतदाननि मां हिकु हो जिन खे संदनि नज़रियनि, ख़्यालनि ऐं जदोजहद जे करे तमामु घणे वक़्त ताईं सरकारी बंदिशूं ऐं अक़ूबतूं सहणियूं पियूं।
ईमानदारी, सादगी, मुखलसी, साफ़गोई, दानाई, सिंध ऐं सिंधी क़ौम सां ग़ैर मशरूत इश्क ऐं मुहबत, सियासत खे ज़ाती मुफ़ादनि जे बजाए ख़िदमत ख़ल्क़ सम्झणु, सियासत खे समाजी इनक़लाब ऐं तब्दीली जो अहम मोर्चो सम्झणु, अमन ऐं इंसानी तरक़ी जहिड़े आफ़ाक़ी सिंधी पैगाम जो कारकुनी कमु करणु, तोड़े तरक़ी पसंद अदीब, सूफ़ी, सेकुलर फ़िक्र व मिज़ाज जहिड़ियूं लासानी ख़ूबियूं रखंदड़ जीएम सैयद उहो सियासी क़ैदी हो जंहिंजी सियासी हैसियत खे तस्लीम त न कयो वियो, पर क़ैदी जे इसरार करण जे बावजूदि अदालतनि में संस ख़िलाफ़ केस हलाइण जी जुरत बि न कई वई। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं जीएम सैयद खे भेटा पेश कंदे सिंध जे ॾाहे साईं मोहम्मद इब्राहिम जोए लिखियो, पाकिस्तान हिन वक़्तु शदीद अंदरूनी बहराननि, तज़ादनि ऐं इख़्तिलाफ़नि तोड़े ॿाहिरीं दबाव ऐं मुदाख़लत जे वर चढ़ियल आहे। हीउ समूरो लकाउ कंहिं ओचिती आफ़त या कंहिं खुदाई कहर जो नतीजो न आहे, उन जा के ठोस ज़मीनी महरूज़ी सबबु आहिनि। 6 ॾहाकनि खां वधीक गुज़िरियल अरसे में हिन रियासत कॾहिं बि उन्हनि सबबनि ऐं मुहरकनि सां रुजू न कयो आहे जिन उन्ही खे अहिड़ी हालत ज़ार ताईं पहुचायो आहे। जॾहिं का क़ौम पंहिंजे रूप धार जी सुधारियल ओरची बद ते रसंदी आहे त उन्ही लाइ रियासत जो क़याम टर थी वेंदो आहे। पर हिते अचरज ॾियारींदड़ मामिरो हीअ आहे त हीअ रियासत अॻु में ई क़ाइमु कई वई, जॾहिं त उन लाइ क़ौम जी तश्कील जो अमल पोइ शुरू करण जी रिथाबंदी कई वई। अॼु असीं ॾिसूं था त अमेरिका जा माण्हू हिकु क़ौम जी शिकिल वठी चुका आहिनि। अमेरिकी समाज दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि मां लॾे या भटकी आयल हुजूमनि ऐं टोलनि, वापारी तबिक़नि ऐं ग़ुलामनि वग़ैरह वसीले वजूद में आयो आहे। जॾहिं उतां जे माण्हुनि पंहिंजे इक़्तिसादी मुफ़ादनि खे अॻियां रखंदे बरतानवी साम्राज ख़िलाफ़ बग़ावत कई, उनखे उतां निकाले ॾिनी वई त उन्हनि खां पोइ उतां जे माण्हुनि हिकु क़ौम जी शिकिल इख़्तियार करे वरिती। इहे माण्हू ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लॾे त आया हुआ, पर पंहिंजे तारीख़ी पस मंज़र तां हथ खणी चुका हुआ, या ईअं चइजे त उन्हनि वटि पंहिंजी का बि क़ौमी सुञाणप न हुई। उन्ही करे उन्हनि जो गॾिजणु ऐं पोइ हिकु क़ौम जी सूरत वठण लाइ शौरी कोशिशूं वठणु इंसान जी पंहिंजे बचाव वारी जिबलत सां वास्तेदार अमल हो। जॾहिं त पाकिस्तान जे मामले में सूरत हाल कुझु ॿी तरह जी हुई। हीअ रियासत अहिड़नि तारीख़ी वतननि खे मिलाए ठाही वई हुई जिन वटि न रुॻो पंहिंजी वसीअ तहज़ीबी सुञाणप ऐं पस मंज़र हो, पर उन्ही खे पंहिंजे अहिड़े पस मंज़र ते एतमाद ऐं फ़ख़ुरु बि हो, जेको जाइज़ ऐं वाजिबी इन करे बि चइजे जो हिकु क़ौम जी तश्कील सदियुनि जी वलोड़ ऐं वोड़ जी मूड़ी हूंदी आहे। अहम ॻाल्हि हीअ बि आहे, जंहिं वक़्तु गॾियल हिंदुस्तान जे मुस्लमान अक़लियतनि जे अक्सरियती आबादी वारनि इलाइक़नि खे गॾे अंग्रेज़ सरकार खां हिकु नई रियासत ठाहे ॾियण जी घुर कई वई हुई, त इन्हनि तारीख़ी वतननि सां इहो वाइदो कयो वियो हो त अहिड़ी रियासत में उहे मुकमिल तरह आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हूंदा। साईं जीएम सैयद जी ॻणप विरहाङे खां अॻु बि गॾियल हिंदुस्तान जे नामियारनि सियासतदाननि में थींदी हुई। पाण मुस्लिम लीग सां वाबस्ता रहिया, पर संदन अहिड़ी वाबस्तगी पाकिस्तान जे नाव सां ठहंदड़ रियासत में सिंध जी मुकमिल ख़ुदि मुख़्तियारी सां मशरूत हुई। पर जॾहिं ईअं न थियो त उन खां पोइ सैयद जी ज़िंदगी जो अहम दौरु शुरू थिए थो, जेको असां सिंधियुनि जे लाइ हर तरह सां फ़ाइदेमंद रहबरी कंदड़ ऐं हौसलो ॾींदड़ साबित थिए थो। उन दौर में सैयद साहिब पंहिंजे कलम ऐं अमल वसीले जदीद क़ौमपरस्ती जो नज़रियो उजागर कयो, जंहिंखे असीं सिंध शनासी या सिंधू साञह जो नालो बि ॾेई सघूं था। उन दौर में साईं जीएम सैयद अमली तरह बि सिंध ख़िलाफ़ थींदड़ समूरियुनि साज़िशनि जी रस्ता रोक लाइ तहरीकनि खे मुनज़म कयो ऐं उन्हनि जी सरबराही कई। उन सां गॾु पाण घणो वक़्तु सिंध बाबति ग़ौर फ़िक्र करण ऐं पंहिंजा मुशाहिदा, तजुर्बा ऐं तजिया लिखण ते ख़र्च कयाऊं। इहो ई सबबु आहे जो पाण 50 खां वधीक किताब लिखी वरिताऊं, जेके हिक खां वधीक मौज़ूअनि ते ऐं वधि में वधि सिंध ऐं पाकिस्तान जे सियासी रिश्ते जी वज़ाहत ते आधारियल आहिनि, जॾहिं त के किताब निज अदबी ऐं इल्मी मौज़ूअनि ते पिणु लिखिया अथनि। जेतोणीकि विरहाङे खां अॻु खेनि इहे पढ़णु पइजी विया हुआ त मुस्लिम लीगी क़यादत जेके वाइदा 1940 वारे पाकिस्तान ठहराव वक़्तु कया ऐं जंहिंजी तौसीक़ पाण 1943 में सिंध असेंबली मां पाकिस्तान जे क़याम जे हक़ में ठहराव पास करण वसीले कई हुआ, उहे
पाड़िया न वेंदा। उन हूंदे बि खेनि इहा उमेद न हुई त को मुस्लिम लीगी क़यादत एतिरे हद ताईं हदूं ओरांघे वेंदी ऐं खेनि इहो चवंदी त हाणे अव्हीं सिंधी पंजाबी बलोच ऐं पख्तून न रहिया आहियो, अव्हीं सभु पाकिस्तानी आहियो। इन करे अॻियूं सभु सुञाणपूं विसारे छॾियो। सैयद साहिब मुस्लिम लीगी क़यादत सां असुली इख़्तिलाफ़ रखंदे जुदा थियण खां पोइ पंहिंजी समूरी जमार सिंध जे मुफ़ादनि में जदोजहद वारी कैफ़ियत में गुज़ारी। पाण खुलेआम सिंध सां पंहिंजे इश्क जो ऐलान कयाऊं ऐं उमिरि जे आख़िरी घड़ियुनि ताईं सिंध सां बावफ़ा थी गुज़ारियाऊं। अहिड़े गुनाह सबबु खेनि विरहाङे खां पोइ वारे अरसे में लगातार जेल भोगणा पिया या खेनि घर में नज़रबंदी हेठि रखियो वियो। एतिरनि सख़्तियुनि सहण खां पोइ बि पाण कॾहिं बि सिंध ऐं सिंधी माण्हुनि खां का बि शिकायत न कयाऊं। हिकु सचे आशिक़ वांगुरु सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे संदन ख़ामियुनि ऐं ख़ूबियुनि समेत क़बूलियाऊं, जेतोणीकि विरहाङे खां पोइ वारनि सालनि खां वठी संदन ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि ताईं खेनि खे 18 साल जेल में रखियो वियो या घर में बंदिश हेठि रखियो वियो। पर इन हूंदे बि खेनि कॾहिं बि अदालत में पंहिंजे दिफ़ा में ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾिनो वियो। एतिरे ताईं जो जंहिं वक़्तु पाण बिस्तरे मर्ग ते हुआ त उन वक़्तु बि अपीलनि करण बावजूदि संदन नज़रबंदी न हटाई वई। न ई इन खां अॻु खेनि परॾेह वञी चङे नमूने पंहिंजो इलाजु कराइण जी इजाज़त ॾिनी वई। सैयद साहिब असामे अहिड़ो हिकु सियासी अॻवान हो जंहिं घणे खां घणा किताब लिखिया ऐं संदन किताब घणे भाङे पाबंदी हेठि आया या सिनसर थियण खां पोइ जारी थिया। संदन गुनाह इहो हो त पाण इहे किताब घणे भाङे सिंधी ॿोली में लिखियाऊं, जेका संदन मादरी ॿोली हुई। जीअं त पाण पंहिंजा नज़रिया ख़्याल ऐं उमंग घणे भाङे लिखत में आंदा हुआ। इन करे संदन ज़ात कंहिंखां बि ॻुझी न हुई। हीअ असीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद खे भेटा पेश करण लाइ बरख ॾाहे साईं इब्राहिम जोए जे लेख मां चूंड वर्क पेश करे रहिया हुआसीं। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन